सिंधुनि जी आहे, सदन खां सिंधुनि जी आहे, सिंधु दरिया बि सिंधुनि जो आहे। हिते जेको सिंधु दरिया ते जेको बि डेम अॼा था वञनि, इन खे जेको आहे पहिरीं त असां कंडम था कयूं। ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां अॼु सिठाया बाला में जेको मेड़ाको घुरायो वियो आहे तालिब हुसैन सत तरफ़ां, मुख़्तलिफ़ जेको आहे सो सिंधी खाधा जेको आहे सो संगत खे सॼी मेड़ाके खे खाराया, जंहिंमें साग जौं जी मानी हुई ऐं चांवरनि जी मानी हुई। ॿियो हे मच कचहरी हुई जेको असां वॾड़नि खां वठी ॿुधंदा था अचूं पिया, ॾिसंदा ईंदा आहियूं। अॼु उहा हिते सिठाया बाला में गोंसिया जी जेको आहे फ़क़ीर तालिब हुसैन वटां थियो, उते सभु जेको आहे गॾु थिया आहियूं। इहो हिकिड़ो सुठो सुठी जेको आहे हिकिड़ो मैसेज आहे त माण्हुनि वटि हिन दौर में टाइम न आहे, पर उन बावजूदि सुठे तरह जा जेको आहे माण्हू गॾु थिया आहिनि जॻह ते मच कचहरी जे लाइ। सिंधु दरिया सिंध जो मुआशी ज़रियो आहे। सिंधु दरिया सिंध जी हयाती आहे। सिंधु दरिया मां निकिरंदड़ पाणीअ ते सिंधूअ जी आब हयात आहे। सॼी जेकी इंसान ज़ात या ॿी आबपाशी आहे, उहा सॼी जेकी आहे अमन अमान सॼी जेकी इन ते गुज़र सफ़र आहे सिंधूअ जे पाणीअ ते आहे। सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 केनाल सिंध ते मौत जो सबबु थींदा। सिंध ते मौत जा डेथ सर्टिफिकेट आहिनि इहे सिंधु दरिया जा जेके केनाल आहिनि। ज़मीन ते वालार इहो सिंध ते असीं कब्ज़ो सम्झूं था। कंहिं बि सूरत में सिंध जो अवाम इन कब्ज़े खे ऐं सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनालनि खे रद्द करे थो। अफ़सोस इंतिहाई ॾुख आहे त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि सिंध जा, उहे छा पिया कनि, या जेके ब्यूरोक्रेट आहिनि उहे छा पिया कनि। सिंध ते बिल्कुलु दाड़ो आहे ऐं असां इनशाला जेसिताईं हिकिड़ो सिंधी बि ज़िंदा हूंदो त हीउ दाड़ो न ॾींदासीं ऐं असां इन जी पुरज़ोर मुज़ामत कयूं था ऐं असांखे मज़ामत करणी पई त उहा बि कंदासीं। छाजे करे सिंधू दरियाउ आहे त जियापो आहे असांजो, सिंध आहे त असां आहियूं ऐं उन ई लाइ असां इनखे हर गिज़ दरिया न करणु ॾींदासीं। हितां जे साम्हूं असां कल्चर डे यको मुसलसिल हले पियो डिसंबर खां सॼो, त अॼु अलहमदिल्ला हिते गोसिया हाउस सिठारिया बाला में असां फ़क़ीरनि जे ककड़नि ते दोस्तनि जी आमद थी आहे ऐं बहितरीनु प्रोग्राम थी रहियो ऐं महिमान थी आहे ऐं असां बिल्कुलु इंजॉय करे रहिया आहियूं। हिते असांजा ई सभु दोस्त प्यारा मोहबत जे मेलाखड़े में, मोहबत जे मेले में वेठल आहिनि। उन खां अलावा असांजो जेको हीउ माहौल आहे माशाअल्लाह सरगर्म आहे। उन खां अलावा जेकॾहिं हर जॻह ते ही मेला रहंदा त हर जॻह ते मोहबतूं रहंदियूं।